दोस्तों साथियों जीएसएम गुज़िरियल कुझु सालनि खां तरक़ीअ जे नाले में सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़ा पिया थियनि। सवें सालनि खां हज़ारे सालनि खां वेठल माण्हुनि खे बेदख़ल कयो पियो वञे ऐं उते ॿाहिरनि माण्हुनि खे आबाद कयो पियो वञे। उन जा मनसूबा DH आहे, ज़ुल्फ़कार आहे, थर में एंगरो आहे, फज़ा या ॿियूं स्कीमूं आहिनि। इहे सभु उन जो हिसो आहिनि। इन्हनि सभिनी जी कब्ज़े जी अलामती हैसियत जेका आहे उहा बैरा टाउन आहे। उहो वॾो हिकिड़ो बदमाश टोलो आहे। उन वटि पैसा बि आहिनि। रियासती मुख़्तलिफ़ इदारनि जी बि उनखे हिमायत आहे ऐं सिंध हुकूमत जेका आहे, जेका भुट्टो ज़रदारी ख़ानदान जी आहे, उहा बि उनजी हिमायत थी करे। तंहिं करे उहो अलामती हैसियत इख़्तियार करे वियो आहे। उनजे ख़िलाफ़ु मज़ाहमत थिए पई। उन मज़ाहमत जी अलामती हैसियत फैज़मन गबोल हुयो, जंहिं सभ खां पहिरीं हिन जी मज़ाहमत कई। उन खां पोइ सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस उन मैदान में आयो आहे। उहो गुज़िरियल 4 सालनि खां जदोजहद करे पियो। हाणे बैरा टाउन रियासती इदारनि जे मदद सां फैज़मन गबोल जे औलाद खे जेके पीउ जे नक्शे कदम ते बीठा आहिनि उन्हनि खे तंग करे पियो। सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस उन सां गॾु बीठो आहे, पर इहा कुवत नाकाफ़ी आहे। होॾां समूरा इदारा उन्हनि सां आहिनि। तंहिंजे करे सिंध जे सभिनी मुहिब वतन माण्हुनि खे मां अपील कयां थो त ही जेका जदोजहद आहे इन में अॻिते अचो। थोरे में उनखे रोकिजे, या जॾहिं वधंदी या वलार वधी वेंदी पोइ शायदि असां उनखे न रोके सघूं ऐं सिंध वरी नई शकिल में ग़ुलाम थिए। तंहिं करे अचो त इन मुसीबत जे ख़िलाफ़ु सिंध इंडिजिनस राइट्स जो अलायंस ॾियूं ऐं फैज़मन गबोल जे औलाद जो साथ ॾियूं।